नाज़रीन वाक़िया आगे कंदासीं। वफ़ाक़ी घरू वसीर शेख रशीद चयो आहे त सियासी कीड़नि ज़मीन जो सौदो करे छॾियो आहे। फ़ख़्रु आहे त इमरान ख़ान सां गॾु बीठो आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वसीर शेख रशीद इस्लामाबाद में ई पासपोर्ट जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ गेट नंबर 4 जी पैदावार आहे, माल नवाज़ शरीफ़ जी कमज़ोरी आहे। शेख रशीद अहमद चयो त इस्लामाबाद में दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम बणाए पियो ऐं हुननि बर वक़्त कार्रवाई करे दहशतगर्दनि खे पकड़ियो। वाक़िया आगाह कई पिया। वफ़ाक़ी घरू वसीर शेख रशीद चयो आहे त सियासी कीड़नि ज़मीर जो सौदो करे छॾियो आहे। फ़ख़्रु आहे त इमरान ख़ान सां गॾु बीठो आहे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वसीर शेख रशीद इस्लामाबाद में ई पासपोर्ट जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ गेट नंबर 4 जी पैदावार आहे, माल नवाज़ शरीफ़ जी कमज़ोरी आहे। शेख रशीद अहमद चयो त इस्लामाबाद में दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम बणाए पियो ऐं हुननि बर वक़्त कार्रवाई करे दहशतगर्दनि खे पकड़ियो।